أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإن امرأة خافت من بعلها نشوزا أو إعراضا فلا جناح عليهما أن يصلحا بينهما صلحا والصلح خير وأحضرت الأنفس الشح وإن تحسنوا وتتقوا فإن الله كان بما تعملون خبيرا. صدق الله العلي العظيم. درود شريف برو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला औरतुनि जे हक़नि ऐं हुकूकनि खे बयानु करण जे लाइ सूरत निसा जे उन्हनि इब्तिदाई आयतुनि जे अहकामनि खे ताक़ीदी तौर ते वरी बयानु फरमायो हो, जंहिंमें सवाल हुयो उन दौर जे मुस्लमाननि जे तरफ़ खां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां अची करे पुछणु लॻा त साईं, न्याणीअ जो ऐं भेण जो घरवारीअ जो मिल्कियत में केतिरो हिसो आहे? जेको हिसो इब्तिदा में सूरत निसा जूं आयतूं नाज़िल थी करे हिसा अल्लाह ताला ॿुधाया आहिनि मीरास जा, उहे साॻाई उन्हनि खे ॾिबा या उन में तव्हांजो को ॿियो नयो रायो आहे या हुकुम को तब्दील थियो आहे? इहो उन्हनि जी तरफ़ खां सवाल हो। अल्लाह तबारक व तआला जवाबु ॾींदे गुज़िरियल आयत में फरमायो त अहकाम साॻाई आहिनि, उन में कंहिं बि क़िस्म जी काई तब्दीली कान्हे। उन्हनि अहकामनि में मुख़्तसिर यादगीर तौर ते यादि ॾियारियां त निकाह कयो त हक़मार औरत जो हक़ु आहे उनखे ॾियो, मर्द खे खाइण जो हक़ु न आहे। औरत जे पाण छॾे ॾे, माफ़ करे मुड़ुस खे हक़मार पंहिंजो त उनजी मर्ज़ी आहे करे सघे थी, बाक़ी मर्द उनखे ज़ब्त करे रखी छॾे ऐं न ॾे, मर्द खे हक़ु कोन्हे, को जाइज़ कोन्हे, हराम अथसि, पराई मिल्कियत ॾियणी आहे। ऐं ॿिए नंबर में पीउ जे मिल्कियत मां जीअं भेण खे हिसो मिलंदो, ओड़ी तरह सां भाउ खे बि मिलंदो, ओड़ी तरह सां घरवारीअ खे बि मिलंदो, ओड़ी तरह सां जेकॾहिं ॿी घरवारी आहे हुनजो औलाद आहे त उनखे बि मिलंदो। ऐं इन सां गॾोगॾु यतीम जेकॾहिं छोकिरी हुजे जंहिंजे परवरिश में अचे, उनखे पालना करण वारो केर बि न हुजे, जंहिं माण्हू खे पालण जे लाइ मिले त उहो पालण वारो माण्हू उन यतीम ॿार जे मिल्कियत जे लालच में उनखे पाण वटि ज़ब्त करे न रखे। जीअं पुराणे ज़माने में हुयो त छोकिरियूं यतीम जेकॾहिं जंहिंखे पालण जे लाइ मिलंदियूं हुयूं, पोइ उहे जवान थी पवंदियूं हुयूं त पहिरियां त लालच कंदा हुआ त हाणे मां ई हिन सां निकाह कयां या पंहिंजे पुट खे करायां, जीअं हुनजी मिल्कियत मूं वटि अचे। जे न त भला ख़ूबसूरत बि न आई, घर में रिश्ते वठण जहिड़ी बि न आई, त पोइ ॿिए कंहिंखे बि कोन ॾींदा हुआ, त मथां मिल्कियत बि हुनखे ॾियणी पए। अल्लाह तबारक व तआला इहे अहकाम ताक़ीदी तौर ते बयानु फरमाया त पंहिंजी ज़ाती गर्ज़ ऐं लालच न रखो। जवान थी वञनि त जंहिंजो नसीब जिथे पढ़ण जो रिश्तो ठही अचे उनखे परणाए छॾियो। पोइ हाणे अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जंहिं औरत खे जंहिं मर्द सां परणायो वियो, मर्द औरत जो रिश्तो कयो वियो, हाणे उन मर्द औरत जे इन रिश्ते में निकाह जे सूरत में ज़ाल मुड़ुस जेके थी पिया, इन्हनि में ज़िंदगी गुज़रंदे गुज़रंदे ज़ाल मुड़ुस ख़ुशि उसलूबीअ सां ज़िंदगी गुज़ारींदे गुज़ारींदे खोड़नि सारनि ॻाल्हियुनि में अणत बणत करे था विझनि ऐं इहो थींदो रहंदो आहे।
हर घर में थींदो, हर मर्द औरत में थींदो, हर निकाह में हर जोड़ीअ सां इहो मसइलो थींदो आहे। पोइ किथे घर जा मामलात हूंदा आहिनि, किथे मिल्कियत जा मामला हूंदा आहिनि, किथे ॿियनि बिरादरियुनि सां गंढजण न गंढजण जा मामलात घर जे अंदरि ज़रूरु थींदा। पोइ किथे थोरा, किथे घणा, किथे नंढा, किथे वॾा, किथे मामलात दरगुज़र करण जहिड़ा, त किथे जहिड़े झगड़े ताईं बि माण्हू पहुचनि था। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे ज़रिए औरतुनि जे हुकूकनि खे ऐं मर्द जे हक़नि खे महफ़ूज़ रखण जे लाइ उसूल ऐं ज़ाबितो बयानु फरमायो। पोइ हिन आयत खे सम्झण जे लाइ कुझु ख़ुलासो थोरो ज़हन जे अंदरि रखणो पवंदो। पोइ हीअ आहे त निकाह जॾहिं थींदो हो पुराणे ज़माने में, अॼु बि थिए थो, पुराणे ज़माने में जॾहिं निकाह थी पवंदो हो त उमूमन मर्दनि जी इहा आदत हूंदी हुई त औरत खे हक़ मार न ॾींदा। अफ़सोस आहे त अॼु ताईं बि ईअं कोन थो थिए, नथो मिले। के घर आहिनि जेके फौरन हक़ मार ॾेई था छॾनि, न त औरतूं बि नथियूं घुरनि, असां मर्द बि कोन ॾींदा आहियूं, अञा ताईं रहिया पिया आहिनि केतिरनि जा ई। पोइ अॻिते हलंदे हलंदे घर में जॾहिं अणत बणत थी पवंदी हुई त औरत खे यादि पवंदो त मुंहिंजो हक़ मार बि रहियो पियो आहे, मूंखे ॾिनो कोन अथई। हाणे हिन शींहं थी करे पंहिंजो हक़ मुतालबो कयो, मूंखे ॿियो त कुझु सुख कोन थो मिले घर में, पर मूंखे हक़ मार बि कोन मिलियो आहे। हाणे हिन दाऊं कयूं त मर्द जी रसवाई थी थिए। मर्द ॾिठो त हाणे मूंखां हक़ मार थी घुरे, हर को मूंखे चवंदो त अहिड़ो निभाॻो अञा ताईं कोन ॾिनो अथई। पोइ मर्द या त कोशिशि कंदो त हिनखे वात बंदि करे हुनजो औरत जो कंहिं न कंहिं तरह सां दरगुज़र करे राज़ी थींदो, या त वरी सायो करे हक़ मार हिन मुक़ररु ई अहिड़ो कयो हो, हद खां वधीक उन वक़्तु लहे करे ॾेखारियईं। हाणे वरी उहो ॾियणो हिनखे ॾुखियो थो लॻे, कोन थो ॾेई सघे। एतिरा काफ़ी सारा लाखों रुपया या सोना ज़ेवर वॾा वॾा रखियईं, हाणे उहो कोन थो ॾेई सघे। पोइ हाणे हे पाण हिन ॻाल्हि में तंग आहे त या त औरत मूंखां हक़ मार माफ़ करे त पोइ ठही वञासि, न त ॾुखियो रखंदोमांसि, न त परेशान कंदोमांसि। हीअ त औरत खे ॾुखियो रखे त जीअं हक़ मार माफ़ करे, या औरत हुन सां सायो करे अणत बणत थी करे त जीअं हे मूंखे हक़ मार पंहिंजो पूरो ॾे। हाणे इहे मसइला त थी पिया, या खणी हक़ मार जे मसइले खां सवाइ कंहिं ॿी ॻाल्हि ते घर में इख़्तिलाफ़ थियो आहे, पोइ हाणे उनखे इशू बणाइनि था इहो त हक़ मार जो मसइलो बि आहे, ही मसइला बि आहिनि, रिश्तेदारियूं बि आहिनि, माइटनि मिटनि सां ठहणु न ठहणु बि आहे, इख़्तिलाफ़ थी पियो। अल्लाह जी फरमाए थो, सभ खां पहिरियां औरत ॾिसे, वइन इम्राअतुन ख़ाफ़त मिन बालिहा नुशूज़न औ इराज़न। जॾहिं औरत ख़तरो थी महसूस करे पंहिंजे मुड़ुस मां त मुंहिंजो मुड़ुसु मूंसां ज़्यादती थो करे, घर में खाधे खुराक में पूरो न आई, लटो कपिड़ो पूरो कोन्हे, घर जी ज़रूरत ऐं सहूलियत पूरी कान्हे का, या मूंसां राति गुज़ारण में बि नाइंसाफ़ी आहे, या ॻाल्हाइण ॿोलाइण में बि रुखो रुखो जवाबु आहे। कंहिं बि ॻाल्हि में मतिलबु मूंखे सुर जो जवाबु नथो मिले, न खाधे पीते में, न लटे कपिड़े में, न माइटनि मिटनि सां वञण मुलाक़ात में, न कि मुंहिंजा माइट मूं ॾे अचनि था, न मां उन्हनि ॾे वञी थी सघां। मामलात अहिड़ा थी पिया आहिनि। अल्लाह जी फरमायो उसूल हिकिड़ो बयानु कंदे सभु ॻाल्हियूं उन उसूल में बयानु करे छॾियईं। फरमाई वइन इम्राअतुन ख़ाफ़त मिन बालिहा नुशूज़ा, जेकॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस मां ज़्यादतीअ जो ख़तरो महसूस करे थी, कंहिं बि तरह सां मूंसां ज़्यादती थी थिए, ऐं इराज़न, या महसूस करे थी त मुड़ुस हाणे मूंखां सचपच रग़बत शौक़ मूंखां ख़तमु थी वियो अथसि, या त ज़्यादती थो कंदो अचे पोइ कंहिं बि मक़सद ख़ातिर, या वरी औरत मां दिलचस्पी हाणे ख़तमु थी वई अथसि, औरत महसूस थी करे त मूंखां दिलचस्पी हिन जी फिटी वई आहे। हाणे औरत छा करे, जेकॾहिं ॿार बि थी विया आहिनि त औरत महसूस थी करे त जेकॾहिं तलाक थी पई या जुदा थी वियासीं त मुंहिंजा ॿार रुली वेंदा, या ॿिए घर वेंदसि त ॿारनि सूदो मूंखे केरु क़बूल कोन कंदो, पोइ अकेली ॿिए घर वेंदसि त ॿार रुलंदा, लिहाज़ा मुंहिंजी ज़िंदगी वधीक बर्बाद थींदी। ऐं हाणे हिते बि ही बि रुख़ सही कोन थो ॾे, ज़्यादती बि करे थो, तकलीफ़ बि वधीक आहे, पर जे हिनखे छॾे थी वञा ॿिए घर या माइटनि जे घर त इहो मेणो ई सॼी ज़िंदगी मूंखे खाईंदो त अहिड़ी निभागी हुई तॾहिं त तलाक मिलियसि, उहो मरहलो मुंहिंजे लाइ अञा ॾुखियो हूंदो। हाणे छा करे, सुलह करे, दरगुज़र करे, या हिसाब छिके वठे।
अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फला जुनाह अलैहिमा अन युस्लिहा बैनहुमा सुलहा, पोइ कोई हर्ज कोन्हे जो ये ज़ाल मुड़ुस पाण में वेही करे जेकॾहिं हिक ॿिए सां सुलह कनि। साईं विच में टियों माण्हू न अचे, फरमाई न अचे, बिल्कुलु ऐं युस्लिहा बैनहुमा पाण में सुलह कनि। टियों माण्हू जेको विच में ईंदो या त हूंदो मर्द जे तरफ़ खां त पोइ ज़ाहिर आहे औरत खे कसो कंदो, या त हूंदो औरत जे तरफ़ खां त पोइ मर्द खे कसो कंदो, या जेकॾहिं हूंदो ई विचों माण्हू त बि मर्द औरत ॿिन्हिनि मां जंहिंजो रिश्तो या तालुक दोस्ती माइटी मिटीअ जो वधीक हुन सां जुड़ियल हूंदो उहो हुन जे पासे वेंदो। अल्लाह ताला फरमायो तव्हां ज़ाल मुड़ुस ॿ हिकु लटो आहियो, हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन, ॿई हिकु लटो हिकु लिबास थी पिया आहियो, हिकु चादर में हूंदा आहियो, पंहिंजा ऐब ॿिए खे न ॿुधायो, पाण में वेही करे हल कयो, दरगुज़र कयो। साईं चलो नथा आणियूं ॿिए खे, पाण में था दरगुज़र कयूं, सुलह था कयूं, कीअं कयूं भला सुलह? उलमा मुहद्दिसीन इन आयत ते तफ़सीर खोले करे लिखियो आहे त औरत ॾिसे जेकॾहिं त मुंहिंजे घणे हक़वार हुजण जे करे बि मुंहिंजो मुड़ुस ते बोझ आहे, ऐं पोइ सम्झे थी त मां हक़मार जे करे मुंहिंजो 2-4 तोला सोन जो आहे या 2-4 लख मुंहिंजो हक़मार हुनजे मथां आहे, हाणे नथो ॾेई सघे, पोइ चवे थो जान छॾायां, इहो बि बोझ अथसि, या मूंखे भले घर में रहण जे लाइ हिनखे फरमाइश कंदी आई आहियां, या सुठो घर असांजो अॻ ई आहे, उन घर में रहाइश हिन जे मथां मुंहिंजी बोझ थी बणिजे, या असांजो खाधो खुराक सुठो आहे, उन में बि हिन जे मथां वधीक ख़र्च थो पए, बोझ थो पए, त औरत इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि में घटि करे। मुंहिंजो महर तुंहिंजे मथां मसलन 4 तोला सोन जो हो, हाणे 2 ॾिजां बसि, तो ते आसानी। असांखे घर में सोलर लाइट जनरेटर धूड़ शायूं सभु तोखे ज़रूरी ॾियणा हुआ, हाणे लाइट आहे त ठीकु आहे, जे न त मुख़्तसिरनि बैटरी थोरे घणे ते गुज़ारो कंदासीं, वधीक तो ते बोझ कोन्हे। हूअं असांखे 3 वेला मानी ॾियण में तूं परेशान हुई, हाणे भला तूं 2 वेला वठंदासीं, बसि छा था कयूं। हाणे औरत बि कुझु हुनजे मथां हल्काई करे त पोइ मर्द ॾिसंदो त वाकई हक़ महर ख़र्च घर में ॾियणु समूरा मामलात घर जा हल करणु इहो मुंहिंजे लाइ मथे जो सूरु आहे, पोइ उहो बि सम्झे थो त हा वाकई जेकॾहिं मां बि हिनखे छॾींदुसि, हे त वहिंवार आहे हिकिड़ो, त ख़र्च बि अधूरो, घर में रहाइश जूं ज़रूरतूं बि अधूरियूं, हक़ महर बि अधूरो, पोइ बि जेकॾहिं छॾींदुसि त मूंखे बि त ॿी पासे न माई कोन मिलंदी न। हाणे पोइ हर को चवंदो त यार हे सफ़ा बेक़दुरु आहे, हुन माई अधु ते अधु छॾियोसि, रिया त कई आईंसि, दरगुज़र कयो आईंसि, सुलह पई करे, पोइ बि कोन हलाई। अल्लाह से फरमाए त ईअं पाण में दरगुज़र करे हिक ॿिए सां ठही वञे। मर्द बि कुझु लिहाज़ रखंदो, कुझु औरत बि लिहाज़ रखे। अल्लाह से फरमायो वस्सुल्हु ख़ैर, सुलह भलो अथव, सुलह भलो अथव। वइन उहज़रतिल अनफुसु शुह, हाणे मर्द खे अल्लाह ताला थोरो झंझोड़ियो, थोरो उहज़रतिल अनफुसु शुह, जेकॾहिं औरत महसूस थी करे त मुंहिंजो मर्द बख़ील आहे, बुख़ुल थो करे, त पोइ इहे रियायतूं करे, बुख़ल जे करे माल बचे न हुनजो, पोइ हुन सां इहे रियायतूं करे, दरगुज़र करे। पर जेकॾहिं सम्झे थी त बख़ील न ई, ख़र्च दिलि ते कंदो आहे, मामिलो ज़रा ॿियो आहे, न ख़र्च खां थो लाराए, न हक़ महर खां थो लाराए, न खाधे खुराक खां, न घर जे ॿियूं ज़रूरी शयुनि खे हासिलु करण में लहराए थो। असुल आहे हिन जो शौक़ु बि ॿी जाइ ते आहे, मूंखां हिन जी रग़बत ख़तमु थी वई आहे, दिलचस्पी मूंखां हिन जी ख़तमु थी वई आहे, त पोइ औरत कुशादे दिलि जो मुज़ाहिरो करे त मां तोखे ख़र्च में, घर में, लटे कपिड़े में, ख़िदमत में कंहिं बि क़िस्म जी कसी पकाई न कई आहे, न कंदसि। तोखे जेकॾहिं ॿी शादी करणी आहे, भले तूं ॿी शादी कर, पर मूंखे छॾिजां न, मूंखे पंहिंजा हक़ हुक़ूक़ पूरा ॾिजां, जहिड़ो बि कोन्हे, फ़साद बि कोन्हे। तोखे इहो ई मसइलो आहे, जेकॾहिं तूं ॿी शादी करण जे लाइ मूंखे छॾणो थो चाहीं, छॾ न, भले तूं ॿी शादी कर, शरीयत इजाज़त ॾिनी आहे, हक़ मूंखे पूरो ॾिजां, भले तूं ॿी शादी कर। औरत जॾहिं इहा सखावत जो मुज़ाहिरो कंदी न, ऐं मर्द ॿी शादी कंदो, इहो औरत जो फ़ैसिलो बज़ाहिर ॾुखियो आहे, बज़ाहिर ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। औरत कोन कंदी, कोन चाहींदी त मुंहिंजो मुड़ुसु ॿियो वञी रिश्तो वठे, ॿी औरत वठे निकाह में, कोन कंदी। पर जेकॾहिं करे वई न, त इन जो इहो फ़ैसिलो मुड़ुस ते एतिरो असर अंदाज़ थींदो
जो जॾहिं उन मुड़ुस जो ॿिए नई घर वारे सां इख़्तिलाफ़ पैदा थींदो न, साॻियो कुर्ब वापसि उन पहिरें घर वारे ॾे मोटाए खणी ईंदो, दिलि साॻी मोटंदसि त मां केॾो बि ज़्यादती करे नाइंसाफ़ी करे ज़ुल्म कयो पर इन घर वारे मूंसां निभायो, हीअ त हुन खां वधीक निभागी निकिती। इन अख़लाक़ी किरदार सां हुनजो कुर्ब, उनजो मोहबत ऐं उनजो तालुक़ साॻियो वापसि मोटंदो ऐं इहो मर्द हिन सां औरत पहिरीं सां जुड़ंदो। हर ॻाल्हि में चवंदो त पहिरीं आहे, छो त अणत बणत त हर ज़िंदगीअ जो हिसो आहे, हर जोड़ीअ में थींदो। इहो किथे लिखियलु आहे त पसंदि जो पवणो कबो आहे त हुन में इख़्तिलाफ़ कोन थींदो, या पसंदि जूं शादियूं कबियूं आहिनि त पोइ उन्हनि में जेको आहे रुसामो परचणो कोन थींदो आहे, थींदो ई घणो उते आहे। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो वइन तुहसिनू व तत्तक़ू, जेकॾहिं तव्हां चङाई कंदव, परहेज़गारी कंदव, दरगुज़र कंदव, ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदव, फ़इन अल्लाह कान बिमा तामलून ख़बीरा, तो यादि रखो अल्लाह ताला खे तव्हांजी हर शइ जी ख़बर आहे। हाणे ही त सरसरी नज़र सां आकाम हुया थधे दिलि सां ज़ाल मुड़ुस खे पाण में जुड़न ठहण जा, पर इन विच में औरत ख़ुदि मतिलब परस्त थी वई आहे। औरत ख़ुदि ज़्यादती थी करे चवे थी त मर्द मूंखे छॾे, मूं मां हथ कढे त मां कंहिं ॿिए जे हथ वञी फाहो खावां। औरत जेकॾहिं अहिड़े तरह जी आहे, अल्लाह ताला इहे लफ़्ज़ ढके करे चई फ़इन अल्लाह कान बिमा तामलून ख़बीरा, मर्द जेकॾहिं चङो थींदो थो रहे, औरत जे तरफ़ खां इहे सभु ॻाल्हि आहे, पोइ यादि रखो मूंखे तव्हांजे हर करतूतनि जी ख़बर आहे, हर अमल जी ख़बर आहे। त औरत खे बि अल्लाह ताला हक़ बि ॾिनो आहे, उनजे हुकूकनि खे तहफ़ुज़ बि ॾिनो आहे, पर दड़को बि ॾिनो आहे त जेकॾहिं ज़्यादती तुंहिंजे तरफ़ खां हूंदी त पोइ असांखे सॼी ख़बर आहे, सुभाणे रसवाई थींदई, पोइ इज़त हली वञे, असांखे न चइजां। मर्द खे बि ईअं चयो आहे, जेकॾहिं तुंहिंजे तरफ़ खां ज़्यादती हूंदी ऐं तूं चाहीं थो त बसि हिन मां जान छॾायां, पोइ बहाना वेठो करीं हक़ महर जा, ख़र्च जा, महांगाईअ जा, त पोइ ज़ाहिर आहे अल्लाह ताला फरमाए त मूंखे सॼी ख़बर आहे, हिसाब जॾहिं मां वठण ते आयुसि त कंहिं ॿिए पासे खां तोखे चपाट हणी छॾींदुसि, ॿी माई वठंदे उन मां हिन जी बि कसर उतां कढाए छॾींदुसि तुंहिंजी। त अहिड़े तरह सां अल्लाह ताला उसूली हिकिड़ा फ़ैसिला बयानु फरमाए छॾिया। हाणे इन्हनि आयतुनि खे गहराईअ सां जॾहिं ॾिठो वियो, ज़ाहिरी तौर ते त आयत मां इहो सबक़ु मिलियो त बाबा ज़ाल मुड़ुस पाण में केॾा बि मामला हुजनि, पाण में दरगुज़र कनि, टे माण्हुनि खे विच में न आणनि, जे आयो टियों माण्हू त हिननि जो मसइलो टोड़े वेंदो, टियों माण्हू न अचे, पाण में दरगुज़र कनि। पर गहरी नज़र सां वरी ॾिठो वियो त अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि थो सेखारे त तव्हांजी ज़िंदगी पुरसुकून तॾहिं गुज़रंदी जॾहिं हिक ॿिए सां थोरियुनि थोरियुनि ॻाल्हियुनि ते दरगुज़र कंदा, सुलह कंदा, इत्मीनान सां ज़िंदगी गुज़ारींदव, त दिलि में जे रंज रखी करे गुज़ारींदव त तव्हांजो सुकून बि फिटल हूंदो, तव्हांखे घर जो खाधो बि ज़हर लॻंदो, तव्हांखे घर में अचण बि मौत लॻंदो। दरगुज़र कंदा वञो, ज़िंदगी सुकून जी गुज़रंदी। गहरी नज़र सां ॾिठोसीं त इत्मीनान ऐं सुकून आहे ई हिन में दरगुज़र करण में। इन ते मां कुझु ॿ मिसाल ॾियां। पुराणे ज़माने में ग़ालिबन काज़ी इयाज़ रहमतुल्लाह अलैह जे दौर जो मसइलो आहे, हिकिड़ी औरत कोर्ट में दांह कई त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे सही माना में हक़ हुकूक नथो ॾे, राति गुज़ारण में बि मूंखे सही हक़ नथो मिले, खाधे खुराक में बि न, हक़ महर बि नथो ॾे। कोर्ट में अची करे हुन दरख़्वास्त ॾिनी, कोर्ट हिनखे चयो त बाबा दावा पंहिंजी जेका आहे उहा लिखत में ॾे ऐं ॿ शाहिद बि खणी आ। मर्द ॾे नोटिस मोकिलियो वियो त सुभाणे अचे तूं बि हाज़िर थी, तुंहिंजे मथां शिकायत थी आहे। मर्द बि पहुतो ॿिए ॾींहं ते, औरत बि आई, शाहिद बि आया। मर्द जे साम्हूं जज पुछो औरत खां, तुंहिंजो छा मसइलो आहे? हुन चयो त मूंखे मर्द पंहिंजा हक़ हुकूक नथो ॾे, ख़ुशूसन मुंहिंजो हक़ महर रहियल अथसि, मूंखे ॾे ई कोन थो। मर्द चयो त मां हिनखे वक़्फ़े वक़्फ़े सां हक़ महर थोरो थोरो करे ॾिनो आहे, पर हिन खां विसरी वियो आहे। हीअ हाणे मूंखे खामखा ज़्यादती थी करे मुंहिंजे मथां इहो शिकायत जो इल्ज़ाम आयो अथई। काज़ी साहब चयो त औरत खे त तूं पंहिंजी दावा खे सचे करण जे लाइ शाहिद सबूत पेश कर। जॾहिं शाहिद निकिता, हा असां शाहिदी था ॾियूं, पर जज चयो त तव्हां औरत खे सुञाणो था, इहा त पर्दे में आहे, निकाब लॻल अथसि, तव्हां जंहिंजी शाहिदी था ॾियो उहा इहा ई औरत आहे या उहा का ॿी आहे? हीअ हले केरु हुजे पर्दे जे अंदरि हिन ते दांह कंदी हुजे, हिकिड़ी घरवारी अथसि, इहा हले मथां ॿी बि हुजेसि, उहा ॿी आई हुजे, तव्हां हिकिड़ी सम्झी आहे, ॾिठी आहे तव्हां? शाहिदनि चयो त असां साईं ईअं ई ॾिसी आहे निकाब में, हाणे बि निकाब में असां ॾिठी न आई। मर्द बि हुयो हुते,
जज साहब चयो त औरत खे सिधो सो हे ॾिसंदा मुंहुं सुञाणींदा तव्हां त शायदि ई हुनजी सही ऐं सची साबित थिए। ईअं न त पर्दे जे अंदरां का ॿी औरत हुजे पहिरियां जेका शिकायत करे वई आहे, हिन वक़्तु वरी का ॿी औरत आहे जेका साॻिए शिकायत खे खणी करे वरी फ़ैसिलो थी वठे, ॻाल्हाइण में चालाकी ऐं होशियारती थी ॾेखारे। इन जे करे दोखे खां बचण जे लाइ इहे शायद पंहिंजे उन दावा कंदड़ औरत खे रूबरू ॾिसनि त सही न। मर्द चयो त इहे शायद मुंहिंजे माईअ खे ईअं ॾिसंदा जॾहिं त हुकुम आहे पर्दे जो, माना निकाब लाहींदी झारिया माण्हू मुंहिंजे माईअ खे ॾिसनि हेॾी वॾी मजलिस में। उन ई महिल उथी करे जज खे चई त जज साहब मां क़बूल कयो मुंहिंजे घर वारे जो मुंहिंजे मथां हक़ आहे, मां ॾियांसि थो। गैरत अची वियसि उन वक़्तु त थोरनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं ईअं पर्दो असांजो लहंदो वेंदो पोइ त हड़ वई। उन महिल वापसि वरितई फ़ैसिलो। त बिल्कुलु खोड़ सारा अहिड़ा ॿिया बि वाक़िया अचनि था। जीअं हिकिड़ी औरत हुई, ग़ालिबन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़े नेक साले दीनदार सां हुनजो निकाह थियो। ॾाढी ख़ूबसूरत ज़िंदगी हुनजी गुज़रे पई, प्यार मोहबत सां वॾे लाॾ कोॾ सां ज़िंदगी गुज़रे पई। हिकु भेरे मुड़ुस ख़ुशीअ में मोहबत में घरवारीअ खे प्यार सां मोहबत सां ॻाल्हाईंदे कचहरी कंदे चयो अॼु जेका शइ दिलि चवई उहा मूंखां घुर त मां तोखे ॾियां। अॼु मुंहिंजी दिलि तो ते घणी महिरबानी आहे, जेका दिलि चवई मूंखे चओ त मां तुंहिंजे लाइ उहा पूरी कयां। औरत चयोसि त पक त पक, वाइदो वाइदो, जेका बि शइ चवां उहा ॾींदे, हा ॾींदुसि। त चयईसि मूंखे तलाक ॾे। हिन अखियूं पटिजियूं, तलाक? मां त इहो सोचियो ई कोन हो तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी अजीब तरह सां कुर्ब सां मोहबत सां भाईचारे सां गुज़रे थी, हिकिड़ी वॾी लाॾ कोॾ सां। तलाक? छा तूं मूं मां ख़ुशि न आहीं? चई ख़ुशि आहियां। त पोइ तलाक चयो त बसि तो चयो न जेका बि शइ मां घुरां त तोखे मिलंदी, मूंखे ॾे बसि। ॾाढो परेशान थियो, ॾाढो परेशान थियो, एतिरो परेशान थियो जेॾो सुख सुकून सां ज़िंदगी गुज़ारे पियो उन खां ॿीणो चवणो परेशान थियो त अचानक मूंखां तलाक जो मुतालबो कीअं कयईं? छा मां एॾो बुरो आहियां या मां हिन जे हक़नि हुकूकनि ते सही कोन लथो आहियां, एॾो ख़राबु आहियां, या हिन जी कंहिं ॿी जाइ ते दिलि आहे, मां हिन सां हरूभरू ॻिची पियल आहियां। सोचे 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 ॾाढो मुंदो परेशान थियो। दिलि में ख़्यालु आहे छो न वञी कंहिं जयद आलिम खां पुछा कयां, ग़ालिबन कंहिं ॾिसणो त हुज़ूर साईं जन खां वञी करे पुछा कर। पोइ निकितो इन ग़म में परेशानीअ में मुब्तला चल, जिस्म ॻरो ॻरो चल, हेॾो ज़िंदगीअ जो सुख भरियो लम्हो लम्हो मुंहिंजो गुज़रे पियो, हाणे छा कयां? इन सूर में न डाल बुत खे ज़ोरीअ खणी करे निकितो, दरवाज़े जे चौठ तां लहंदे ई पेर तिरकियुसि, किरी पियो त जंग वरी पियसि। जंग वरी पियसि, घर वारीअ डोड़ी अची करे खयोंसि, हथु विझुसि, चयईंसि बसि हाणे मां तलाक जो मुतालबो तोखां कोन थी कयां, बसि मुंहिंजो मसइलो हल थी वियो। जंहिं मसइले जे करे तोखां तलाक पई घुरां हाणे उहो मसइलो मुंहिंजो हल थी वियो, बसि हलिया। हे परेशान थियो त तूं मूंखां तलाक घुरी वरी मूंखे धकु लॻो आहे त तुंहिंजो मसइलो हल थी वियो, इहो कीअं? ॾाढी घरवारीअ ख़िदमत कई, जेको ॿाधो हुयो लिंग ॿधण वारो कुंभार हुनखे घुराए करे हुनजी जंग बंग ॿधाई, सभु कुझु सेट करे पोइ हुनखे ॿुधायईं त तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी लम्हो लम्हो सुख सुकून जो ख़ुशीअ जो पियो गुज़रे, का तकलीफ़ ई कान आई। हालांकि मोमिन जी ज़िंदगी गुज़रंदी तकलीफ़ुनि में आहे। पोइ मूंखे ख़दशो थियो त चइबो तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में ईमान जी का ॻाल्हि ई हले छा कान्हे, जो असांखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कान्हे, खाधो खुराक लटो कपिड़ो उथी वेठी माइट मिट तूं मां हिक ॿिए सां एॾा ख़ुशि आहियूं, काई परेशानी कान्हे। ज़िंदगी मोमिन जी हूंदी परेशानियुनि लमनि ॾुखनि सूरनि मां गुज़रंदी आहे। क़ुर बि चवे थो त इहे जोड़ियूं ठिड़कंदियूं रहंदियूं आहिनि, ठिकर ठड़कंदा रहंदा आहिनि। पोइ तुंहिंजे मुंहिंजे विच में ठिकर ई कोन थो ठड़के, पोइ मां चयुमि त या तूं मोमिन कोन्हे या मां मोमिन कोन्हे, बसि जान छुटे अॻो पोइ। हाणे जॾहिं तोखे धकु लॻो न मूंखे सम्झ में अची वियो त वाक़ई आज़माइश इम्तिहान ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, पर अलाह ताला पंहिंजे मर्ज़ी सां जॾहिं चाहींदो आहे तॾहिं ॾींदो आहे। हाणे मूंखे यकीन थी वियो त तूं बि मोमिन आहीं, मां बि मोमिन आहियां, मां पंहिंजो मुतालबो वापसि वरितो। त मक़सदु चवण जो इन्हनि आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे त का बि जोड़ी अहिड़ी न हूंदी जंहिंमें अणत बणत न थी हुजे, थींदी पर ज़रा अकुल खां ज़रा होश खां कमु वठो, पाण में वेही करे दरगुज़र कंदा वञो, ज़िंदगी ॾाढी सुख सुकून जी गुज़रंदव। ॿियनि खे आंदव ॼण त ज़िंदगीअ में ज़हर विधव।
अल्लाह से इहा ॻाल्हि सेखारी आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿियनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।